नाज़िम टंडो मोहम्मद खान में तहरीक लबैक तरफ़ा कश्मीरी भाईरन सां इज़हार यकजहती तौर मीलाद जी महफ़िल मुनक़द कई वई। उन हवाले सां रिसू तहफ़ीज़ मेमण जी ही रिपोर्ट। नाज़रीन, तहरीक लबैक पाकिस्तान टंडो मोहम्मद खान पारां कश्मीर डे जे हवाले सां अॼु हिकु महफ़िल मिलाद ऐं ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस जो एहतमाम कयो वियो। त कॉन्फ्रेंस में शरीक शहरीन तहरीक लबैक जे कारकुननि ऐं अॻवाननि खां वीचार वठूं। आज माशाल्लाह टंडो मोहम्मद खान के अंदर अजीम शान ताजदार ख़त्म नबूवत बसिलसिला यकजहती कश्मीर एक महफिल का इनेकाद किया गया है। अजी असां प्रोग्राम कयो आहे महफिल मिलाद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ताजदार ख़त्म नबूवत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो असांजो ईमान जेको आहे वो नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे ऐं रत जे आख़िरी कतरे ताईं असां नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत ते पहिरों ॾींदासीं। असांजी जानू कुर्बान, असांजी औलाद कुर्बान कश्मीर के लिए ये हमने टंडो मोहम्मद खान की गैरतमंद आवाम को ये बता रहे हैं कि कश्मीरी बहन भाई जो हैं हमारे, वो जो इंडिया के जो जुर्म में है, इंशाअल्लाह वो वक्त दूर नहीं है तो जब जो है वो आज़ादी उनके नसीब में होगी इंशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के फजल व करम सां टंडो मोहम्मद खान में इंशाअल्लाह ताला तहरीक जो कम जेतिरो जल्दी थी सघंदो अल्हम्दुलिल्लाह असीं कंदासीं, जेतिरो असांखां थियो अल्लाह साईं। बाक़ी इहो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते को बि कंप्रोमाइज़ कोन कई वेंदी। नाज़रीन, तव्हां तहरीक लबैक पाकिस्तान जे कारकुननि अॻवाननि जा वीचार ॿुधा। कैमरामैन सब्तैन अली मेमन सां गॾु अब्दुल हफीज़ मेमन, मेहरान टीवी न्यूज़, टंडो मोहम्मद खान।